हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी त अॼु मां तव्हांखे ही वीडियो जेको आहे त किसान भाइरनि लाइ हारी भाइरनि लाइ आहे। दोस्तों जीअं त अॼु तव्हां वणनि में ॾिसो था त मिलीबग जाम अची वई आहे। दोस्तों इन करे मां किसान भाइरनि लाइ हारी भाइरनि लाइ हिकु आसान बाक़ाइदा आसान हिकु फार्मूलो खणी आयो आहियां जेको तव्हां आसान तरीक़ो इस्तेमालु करे मिलीबग खे हटाए सघो था। दोस्तों जीअं त मिलीबग पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे इन मुल्क में घणी अची वई आहे। हेल ख़ुदा कयो हेल न मालो न को ॿियो न को बीमारी अहिड़ी का ख़ासि न आहे। हेल जेकी आहे त मिलीबग घणी अची वई आहे। दोस्तों इन लाइ तव्हांखे मां हिकु वीडियो मां तव्हांखे इन लाइ थो पेश कयां त दोस्तों हिकु आसान तरीक़ो, बिल्कुलु आसान तरीक़ो जेको आहे त मिलीबग खे हटाए सघो था। दोस्तों जीअं त तव्हां ॾिसो था वॾा ख़र्च कयूं था, हेॾा बोतलां इहे पाइडान इहे ॿियूं दवायूं हर शइ बाड्र इहे सभु दवा इस्तेमालु कयूं त बि मिलीबग जान कोन छॾी आहे। दोस्तों इन लाइ मां हिकिड़ो आसान तरीक़ो आसान फार्मूलो खणी आयो आहियां जेको तव्हांखे बिल्कुलु बाक़ाइदा रिज़ल्ट ॾींदो। इन करे दोस्तों तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन खां गॾोगॾु बेल आइकन जी घंटी खे दॿायो। दोस्तों जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त अॼुकल्ह हिन इलाइक़े में मिलीबग घणी अची वई आहे। इन करे हिकु आसान में आसान तरीक़ो, आसान में आसान, बिल्कुलु आसान, न को ख़र्चु न को छा न को, सिर्फ़ु 5 मिंट 10 मिंट टाइम जी ख़र्चु आहे, ॿियो को बि ख़र्चु कोन्हे। दोस्तों जीअं त तव्हां ही फार्मूलो पंहिंजो तयारु करे पंहिंजे वणनि खे ऐं मिलीबग खां बचाए सघो था। त दोस्तों उहो आसान फार्मूलो इहो आहे त हाणे जेको आहे त सभ खां पहिरियों तव्हांखे मां उहो फार्मूलो ॾेखारियां था त हलूं था पंहिंजे फार्मूले जी तरफ़। अचो मूंसां गॾिजी ऐं मुंहिंजे वीडियो खे एंड ताईं ॾिसंदा। हा त दोस्तों जीअं त मां तव्हांखे चयुमि त पाण हलूं था हुन फार्मूले जी तरफ़। दोस्तों तव्हां हे शयूं सुञाणियो था, ही छा आहिनि? ही गिदरा आहिनि? न गिदरा न आहिनि बाबा, ही ट्रू आहिनि, ट्रू आहे। सुञाणियो था, हे पंहिंजे इलाइक़े में ड्राम ऐं ड्रिबन ते वाज कड़नि ते जाम मिलनि था। सभ खां पहिरियों तव्हांखे ही 4 या 5 किलो ही ट्रू आहे। मां वटि त आहिनि गंजियूं तक़रीबन 6-7 किलो आहिनि। हेॾी ॾिसो जेतिरा मां खणी सघां थो, बिल्कुलु जाम आहिनि। मां वटि ट्रू आहे। ही तव्हांखे 7 या 8 किलो ट्रू जमा करणा पवंदा। उन खां पोइ हिन खे जेको आहे त कंहिं बि डाक्टरे सां या कंहिं बि छुरी सां या कंहिं बि शइ सां या कुहाड़ी सां या कात सां हिन खे ईअं 4 फ़ाका करे कंहिं थांव में या टीन में कंहिं दॿे में विझी करे तव्हां हिन खे बाहि ते रखो। बाहि ते रखण खां पोइ हिननि खे उॿराए जीअं दाल थी वेंदी आहे, इन खे बाक़ाइदा सफ़ा पतरो करिणो आहे। उन खां पोइ हिन जो जेको पाणी आहे हिन में जेको आहे त तक़रीबन 10 या 12 किलो हिन में पाणी विझणो आहे। पाणी हिन जो टहिकाए जीअं त ट्रूह सफ़ा ॻरी वञनि। उन खां पोइ हिन खे लाहे करे ठारे करे जेको आहे त हिन खे छाणणो आहे। छाणे करे पोइ जेको आहे त हिन खे ठारे करे तव्हां कंहिं पंहिंजे हिन में स्प्रे वारे दॿे में विझी करे तव्हां 1 गिलास या 1.5 गिलास दॿे में विझी पंहिंजो दॿो पाणी सां फुल करे तव्हां मिलीबग जे स्प्रे कंदव त तव्हांजो इंशाल्लाह बाक़ाइदा रिज़ल्ट ईंदो। ऐं उन खां पोइ तव्हांजो जेको आहे त वणनि खे मिलीबग न वठंदी, छो त हीअ सफ़ा ज़हर आहे। हीअ जेकी दवा पाण इस्तेमालु था कयूं हीअ उन खां वधीक ज़हर आहे। इन लाइ हीअ आसान फार्मूलो तव्हांजे हुजे। तव्हांखे दोस्तों मुंहिंजो फार्मूलो वणियो हुजे त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, मुंहिंजे वीडियो खे लाइक कमेंट शेयर कंदा। महिरबानी। अल्लाह निगहबान। सिंध सलामत, साह सलामत।